नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्की सियासत के हवाले से ख़ास तौर ते पीटीआई के बानी चेयरमैन के खिलाफ जेके अदालतुनि में केस हुआ उनमां तकड़ो रिलीफ मिलण जो सिलसिलो शुरू थी चुको है। पीटीआई चेयरमैन जा केतरनि केसनि में ज़मानतूं भी थी चुकियूं आहिनि। परवेज़ इलाही चौधरी परवेज़ इलाही पंजाब जो अगूणो जेको वज़ीर आला है उहो भी उनके भी अदालती रिलीफ मिलण खां पोइ पंहिंजे घर पहुची चुको है। केतरा ही पीटीआई जा जेके अगवान आहिनि उन्हनि जो तेज़ी सां असां ॾिसी सघूं था त अदालती रिलीफ मिलण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। अॼोके प्रोग्राम में पाण अदालती रिलीफ के हवाले से भी ॻाल्हाईंदासूं, पर उन सां गॾोगॾु 28 फरवरी ते मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ हिकु भेरो ॿीहर नवाज़ लीग की सदारत संभाले रहियो आहे। उनजा सॼे पॉलिटिकल जेको मंज़रनामो आहे, सिनेरियो आहे, उन ते कहिड़ा असर पवंदा ऐं ख़ासि तौर ते जेके पॉलिटिकल हिन वक़्तु अलाई आहिनि उनमें पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं ॿियूं पार्टियूं शामिल आहिनि, उन्हनि जो सियासत के अंदर कहिड़ो रोल बींदो, अपोजिशन जो कहिड़ो वञी अॻिते हली किरदारु बींदो। मौलाना फज़लुर रहमान, अचकज़ई, अख्तर मेंगल ऐं ॿियूं जेके अपोजिशन जूं पार्टियूं आहिनि सिंध के अंदर जीडीए भी उनमें शामिल है। ईंदड़ वक्त में उन्हनि जी स्ट्रेटजी कहिड़ी हूंदी है, जो कि प्रोग्राम में पाण उन ते भी ॻाल्हाईंदासूं। सिंध में अमुनमान जी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते लाड़काणो ऐं सखर डिवीज़न में धाड़ेलनि जूं जेके कहरी कार्रवायूं आहिनि उन्हनि खे मुंझो न अची सघियो आहे। हिकिड़ा मुग़बी जेके आहिनि भुंग भरे आज़ादु थियनि था त ॿिया जेके आहिनि उन्हनि खे अगवा कयो वञे थो पियो ऐं इहो सिलसिलो गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी जारी आहे ऐं ख़ासि तौर ते मासूम ॿार जेके आहिनि ऐं नियाणियुनि खे बि हिन वक़्तु अगवा कयो वञे थो। प्रिया कुमारी जो केस जेको आहे हिन वक़्त ताईं बि अञा ताईं मुंझियल हालत में मौजूदु आहे। प्रिया कुमारी किथे आहे ऐं उनजो को अञा ताईं ॾस पतो न मिली सघियो आहे। पाण सिंध में अमन अमान जी सूरत हाल ते बि ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो आहे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन सिंध टीवी न्यूज़ जा सीनियर साहब या सीनियर तज़िये निगार रफ़ीक भुट्टो साहब के असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। रफ़ीक साहब, पाण शुरू कयूं था पीटीआई के हवाले से जो अदालती रिलीफ मिली रहियो आहे। 9 मई जा वाक़िया थिया, उन खां बाद में असां ॾिठो त काफ़ी केस जेके हुआ पेंडिंग में हुयो, पर ओचितो असां ॾिसूं था बानी चेयरमैन पीटीआई जो इमरान ख़ान ऐं उन सां गॾोगॾु शेख रशीद, चौधरी परवेज़ इलाही ऐं ॿिया केतिरा ई जेके पीटीआई जा अॻुवान आहिनि उन्हनि खे तकिड़ो रिलीफ मिलणु शुरू थियो आहे। तकिड़े रिलीफ मां वञी छा मुराद आहे त उन्हनि जी का पॉलिटिकल किथे अकोमोडेशन भी ईंदड़ वक़्त में थी सघे थी? शकील साहब महिरबानी। ॾिसो, बदिलजंदड़ हालतुनि में बदिलजंदड़ फ़ैसिला थींदा आहिनि ऐं मौजूदा सूरत हाल बि कुझु हीअं आहे। इस्टेब्लिशमेंट पंहिंजूं तरजीहात चेंज करण पई वञे, जंहिंजा इशारा तव्हां पंहिंजे इंटरव्यू में बि चई चुका आहियो। पहिरियों नंबर इशारो इहो आहे त परवेज़ इलाही जो जा केसिस जेके आहिनि से ज़मानतूं थियण ऐं उनजो घर पहुचणु ऐं हुन पहुचंदे ई अलॻि ऐलान पंहिंजो हिकिड़ो चिटो मौक़ुफ़ रखियो आहे त हू पीटीआई खे न छॾींदो, बानी पीटीआई इमरान ख़ान जो साथ निभाईंदो, चौधरी शुजात ऐं उनजे पुटनि सां ठाह न कंदो ऐं पंहिंजी सियासी जेका उनजी सोच आहे उनखे तब्दील न कंदो ऐं हुन मोहसिन नक़वीअ ते जेको मुल्क जो घरू वज़ीर आहे सेनेटर मोहसिन नक़वी उन ते बिल्कुलु चिटा इल्ज़ाम आया आहिनि त हुनखे विक्टिमाइज़ करण में वॾे खां वॾो हथु हुनजो आहे। अॼु जेको आहे सो हमादुर रहमान पीटीआई सेक्रेटरीट में पहुची सरफेस थियो आहे, मंज़र आम ते अची वियो आहे ऐं उन में हुन इहो चयो आहे वाज़े तौर ते त मुराद सईद ऐं ॿिया जेके रुपोश हुआ या जेके बिहाइंड द सीन आहे उहे बि हाणे सरफेस थींदा, मंज़र आम ते ईंदा ऐं पंहिंजूं सियासी सरगर्मियूं शुरू कंदा ऐं उन्हनि इहो बि वाज़े चयो आहे त खेनि अहिड़े क़िस्म जी हिदायत जेल मां बानी पीटीआई जे तरफ़ां जेको आहे सो मिलियूं आहिनि ऐं उन तहत हू जेको आहे सो हाणे पंहिंजे केसनि खे मुंहुं ॾींदा ऐं अदालतुनि में वञी पंहिंजो पाण खे पेश कंदा। तव्हांखे इहा बि ख़बर आहे त मुस्लिम लीग नून पंहिंजी क़यादत तब्दील करे पई ऐं पंहिंजे नए नैरेटिव जे तरफ़ वञे पई। इस्टेब्लिशमेंट इन समूरी सूरत हाल खां वाक़ुफ़ु आहे ऐं हूंदी ऐं इस्टेब्लिशमेंट उन करे पंहिंजी इहा तयारी कई आहे त जेकॾहिं मियां नवाज़ शरीफ ऐं मुस्लिम लीग नून जा जेके एंटी इस्टेब्लिशमेंट आहिनि ऐं इन ॻाल्हि जा बि इशारा आहिनि त जेके प्रो इस्टेब्लिशमेंट ग्रुप हुयो मुस्लिम लीग जे नून जे अंदरि उहो हाणे जेको आहे सो हुकूमत कंदो ऐं जेको एंटी इस्टेब्लिशमेंट
सोच रखंदड़ या जमहूरी सियासी ऐं तरक़ी पसंद सोच रखंदड़ जेके लीगी हुआ, नून लीग जा अॻुवान, उहे जेके आहिनि से हाणे नए नैरेटिव सां मंदरु आम ते ईंदा ऐं उन्हनि जी क़यादत जेको आहे सो मियां नवाज़ शरीफ़ कंदो ऐं ग़ालिबन उन्हनि जो नओं जेको सेक्रेटरी जनरल थियणु पियो वञे ख्वाजा साद रफ़ीक, जंहिंजी सोच खां अवां वाक़ुफ़ आहियो ऐं उहो जेको आहे सो सम्झो था त उहा नून लीग एग्रेसिव हूंदी, बिल्कुलु एग्रेसिव हूंदी ऐं उन खां ज़रूरु जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट बाख़बर हूंदी ऐं तंहिंजे करे इस्टेब्लिशमेंट पंहिंजी सोच में पंहिंजे तरजीहात में तब्दीली आणणु शुरू कई आहे ऐं जेको आहे सो PTI ते उन्हनि हथु रखणु शुरू करे ॾिनो आहे ऐं PTI खे रिलीफ ॾियणु शुरू कयो आहे जेको उन्हनि जो प्लान B हूंदो। ऐं अॻिते हली इन ॻाल्हि जा बि इशारा आहिनि त मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टी जो जेको मौजूदा वर्किंग रिलेशनशिप आहे या जेको आहे सो हिकिड़ो गैर फितरी इतिहाद आहे, इहो टुटंदो ऐं पीपुल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ PTI पाण में ठहंदा ऐं उन में जेको आहे सो हाणे खां ई एमिल वली ख़ान जेको ANP जो ताज़ो सरबराह थियो आहे उन बिहाइंड द सीन ऐं रज़ा रब्बानी जेको हाणे तव्हांखे उन जूं सियासी सरगर्मियूं मंज़र आम ते त नज़र नथियूं अचनि पर मुंहिंजी उन सां ताज़ी मुलाक़ात थी आहे, उहो बि जेको आहे सो पस मंज़र में एक्टिव थी वियो आहे ऐं उन्हनि हिकिड़ा राब्ता शुरू कया आहिनि। चवणु आहे त नई जेका पॉलिटिकल सफ़बंदी आहे उनमें PTI ऐं पीपुल्स पार्टी खे तव्हां हिकिड़े पेज ते ॾिसो था, नून लीग जो हिकिड़ो पोर्शन जेको आहे उहो प्रो इस्टेब्लिशमेंट इक़्तिदार में हूंदो ऐं ॿियो पोर्शन जेको आहे एग्रेसिव हूंदो। अपोज़िशन जूं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि जिनमें मौलाना फज़ल रहमान, अचकज़ई, अख्तर मेंगल, GDA हिते सिंध में पाण उनजो एतिरो को इफेक्टिव रोल कोन्हे, उन्हनि खे अव्हां किथे ॾिसो था? बिल्कुलु GDA सां पीपुल्स पार्टी ठहण लाइ तयारु आहे ऐं पीपुल्स पार्टी उन्हनि खे न्यापा बि कराइणु शुरू करे ॾिना आहिनि ऐं छाकाणि त इलेक्शन में जेका तलखी हुई उहा हाणे उहा आइस जेका आहे सा ब्रेक पई थिए ऐं उन्हनि खे जेको न्यापो आहे उहो मिली चुको आहे ऐं उन में उन्हनि खे इहो चयो वियो आहे त तव्हां पंहिंजी इलेक्शन करे ॾिठी, मुक़ाबिलो कयोसीं, तव्हांखे पंहिंजी साइज़ ऐं सियासी क़ुवत जी ख़बर पई, अचो त हाणे हिकिड़े नए रस्ते ते हलूं ऐं हिक ॿिए सां ठहण जी कोशिशि कयूं। अहिड़ा ई न्यापा महमूद अचकज़ई, अख्तर मेंगल खे बि जेको आहे सो पीपुल्स पार्टी ऐं ॿियनि क़ुवतुनि जेके आहिनि से कराया आहिनि त मुल्क में हिकिड़ो नओं सियासी इतिहाद जेको आहे सो ज़रूरु जनम वठंदो ऐं उन जूं जेके आहिनि से तयारियूं ऐं सिफ़बंदीअ ते कमु जेको आहे सो पसमंज़र में काउंटर फोर्स आहे जंहिंजी पाण ॻाल्हि कयूं था अदालती उनखे रिलीफ तेज़ी सां मिली रहियो आहे, उहो काउंटर फोर्स जेको आहे पॉलिटिकल केतिरो इफेक्टिव हूंदो? इमरान ख़ान उनखे लीड कंदो, इमरान ख़ान जेल में रहंदो अञा, या अव्हां सम्झो था त इमरान ख़ान बि ईंदड़ कुझु महीननि में उहो ॿाहिरि ईंदो पॉलिटिकली तौर ते, उहो काउंटर फोर्स इफेक्टिव केतिरो थींदो? ॾिसो PTI जी मक़बूलियत खां तव्हां इनकार नथा करे सघो, उन जे साइज़ खां, उन जी सियासी क़ुवत खां, उन्हनि जे अंगनि अखरनि ऐदाद शुमार खां तव्हां वाक़ुफ़ आहियो। PTI भरपूर तरीक़े सां जेको आहे सो KPK में पंजाब में पंहिंजे क़ुवत जो इज़हार कयो आहे, उन्हनि जा मेंबर असेंबलीअ में मौजूदु आहिनि, उन्हनि खे सरफ़ जेको आहे सो सुनी तहरीक खां सुनी इताद जंहिंमें हू शामिल थिया आहिनि उन खां निकिरी करे पंहिंजो वरी पंहिंजी पार्टी ज़रूरु उन्हनि खे पंहिंजो हिकिड़ो इस्टेब्लिशमेंट अॻिते हली जॾहिं उन्हनि जूं ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं त इलेक्शन कमीशन मां बि उनखे रिलीफ मिलणु शुरू थींदो, उतां रिलीफ मिलंदो ऐं वरी जेको आहे सो PTI पंहिंजे नाले सां पंहिंजी सियासत करणु शुरू करे ॾींदी ऐं उहा पार्लियामेंट में बि उन जा असर पवंदा ऐं अहिड़े नमूने सां इहो जेको आहे सो सभु कुझु थियणु वञे पियो, जंहिंजा इशारा या सिग्नल्स उहे जेके आहिनि से असांखे मिलणु शुरू थी विया आहिनि सियासी तौर ते। त रफ़ीक साहब, मुल्क जी जेका इकनॉमिकल सूरत हाल आहे, पॉलिटिकली कोशिशि कई पई वञे त स्टेबिलिटी जेका आहे उहा अचे, पर असां ॾिसूं था ग्राउंड ते जेका सूरत हाल आहे उन मां लॻे कोन थो। अपोज़िशन जा मुख़्तलिफ़ ग्रुप जीअं तव्हां चओ था त उन जा नए सिरे सां राब्ता थियणु शुरू थिया आहिनि, त ईंदड़ वक़्त में अव्हां सम्झो था त हीअ जेका असेंबली आहे उहा 5 साल पूरा कंदी या अॻिते हली के धरना लॻंदा ऐं उन खां बाद में हीउ जेको PTI जो फोर्स आहे उनजी का किथे पॉलिटिकल अकोमोडेशन थींदी? ख़ासि तौर ते हीउ जेको 5 सालनि जो पीरियड आहे, अव्हां सम्झो था त उहो नवाज़ जेका शहबाज़ गवर्नमेंट आहे उहो पंहिंजो
5 साल आइनी तौर ते पूरा करे वेंदी। मां नथो सम्झां त शहबाज शरीफ़ जेको आहे सो एज़ वज़ीर आज़म 5 साल पूरा कंदो, छाकाणि त मुल्क में चेहरनि जी तब्दीली अचणी आहे ऐं उहा कहिड़ी सूरत में अचे थी उहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो, पर उन जा सिग्नल्स अचणु शुरू थी विया आहिनि ऐं उहा इन हाउस चेंज हूंदी, इलेक्शन कोन थींदी। जेके नतीजा आहिनि मौजूदा इलेक्शन कमीशन जा, इन ते ई जेको आहे सो तमामु सियासी क़ुवतुनि खे इस्टेब्लिशमेंट बिहारींदी त इन खे क़बूल कयो। नई इलेक्शन जो ही मुल्क जेको आहे सो मुतमिल नथो थी सघे। हाउस विद इन हाउस चेंज असां कयूं था ऐं उन में शहबाज शरीफ़ जे बजाए को बि जेको आहे सो प्राइम मिनिस्टर थी सघे थो, चाहे उहो पीटीआई जो हुजे चाहे उहो पीपुल्स पार्टी जो हुजे। नून लीग मां थींदो या अवां सम्झो था जेको वर्किंग रिलेशन जेको आहे पीपुल्स पार्टी ऐं पीटीआई जो आहे उन्हनि मां को शकील साहब इहे त उन वक़्त जा अंग अखर वञी ॿुधाईंदा त पीपुल्स पार्टी जा वोट पीटीआई सां वञी बीहनि था या जेको आहे सो नून लीग सां वञी बीहनि था। अपोज़िशन में नून लीग सेनेटर रज़ा रब्बानी सां जेका तव्हां चओ था त उन सां हिकिड़ी इनफॉर्मल तव्हांजी कचहरी थी, उन मां छा लॻो रज़ा रब्बानी जी ॻाल्हियुनि मां त पीपुल्स पार्टी जेको आहे पीटीआई सां ई पॉलिटिकल वर्किंग रिलेशन में हली वेंदी? ॾिसो इहो अख़्तियार रज़ा रब्बानी वटि न आहे। रज़ा रब्बानी खे महमूद अचकज़ई ANP ऐं जेके तरक़ी लिबरल फोर्सिस आहिनि उन सां ॻाल्हाइण जो थोरो घणो उनखे ख़ुर्शीद शाह खे, कमर ज़मा कायरा खे, नैयर बुखारी खे इहो जेको आहे सो हिकिड़ो टास्क मिलियो आहे त तव्हां इन्हनि सां जेको आहे सो ॻाल्हायो ऐं जेको तलख़ी आहे सियासत जे अंदरि उहा ख़तमु थिए ऐं जीअं तव्हां चयो त मुल्क हिकु इस्तकाम जे तरफ़ वञे, स्टेबिलिटी थिए ऐं त जीअं उन जा मैसेजिस ॿाहिरि वञनि ऐं असां इकोनॉमिकली तौर ते थोरा स्ट्रेंथन थियूं ऐं IMF जो जेको बार आहे उनखे थोरो हल्के करण में मदद मिले। ही जेका पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे उन सां जीअं तव्हां चओ त हिकिड़ा पॉलिटिकल जेके क़यादत तरफ़ां पॉलिटिकल राब्ता बि थियनि था पिया। आज़ाद कश्मीर जी सूरत हाल पाण ॾिसी चुका आहियूं, गिलगित बल्तिस्तान KPK जे अंदरि, बलूचिस्तान जी सूरत हाल, सिंध जे अंदरि लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल, पंजाब जे अंदरि बि वकीलनि ऐं ॿियनि जो जेको आहे रेज़िस्टेंस असांखे उहो ॾिसण में अचे थी पई। त अव्हांखे छा थो लॻे त इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त इहे सभु पॉलिटिकल पार्टी जेके आहिनि मुल्क जे इंट्रेस्ट में कंहिं हिकिड़े पेज ते ईंदा ऐं उन जे नतीजे में का पॉलिटिकल स्टेबिलिटी तरफ़ मुल्क हलियो वेंदो? ॾिसो इस्टेब्लिशमेंट जी सोच इहा ई आहे त मुल्क में स्टेबिलिटी अचे ऐं तमामु सियासी क़ुवतुनि जा जे अंदरि जेकी तलख़ी आहे उनखे घटि कजे। छाकाणि त कश्मीर असांजो सेंसिटिव पॉइंट आहे, बॉर्डर ते हिकिड़ो एरिया आहे, उन जे शोर्स खे तव्हां ॾिसी वरितो ऐं हिकिड़े ॾींहं में ई जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट जे मुदाख़लत ते फ़ैसिला थिया ऐं जो हिकिड़े ई ॾींहं में जेको आहे सो 23 अरब रुपया जेको आहे सो फौरी तौर ते जेके गवर्नमेंट खे जेको आहे सो ट्रांसफर थिया ऐं उहा तलख़ी ख़तमु थी ऐं उहो शोर्स ख़तमु थियो। अहिड़े ई क़िस्म जे शोर्स जा गिलगित में बि इशारा मिलनि था, KPK में बि मिलनि था। इहे असांजा बॉर्डर जा इलाइक़ा आहिनि। साॻी सूरत हाल बलूचिस्तान जी बि आहे, उते बि जेको आहे सो अपोज़िशन बलोच कार्नर ॾिसो त अख्तर मेंगल ऐं उन जा जेके बलोच साथी आहिनि उहे जेके आहिनि से नए इताद जंहिंमें मालिक बलोच नेशनल पार्टी बि शामिल आहे ऐं तव्हां होॾे जेकॾहिं पश्तून साइड ते ॾिसो त उते मौलाना फज़लुर रहमान आहे, महमूद अचकज़ई आहे। त इहे अहिड़े क़िस्म जा शोरिश ऐं इहे जेके पॉलिटिकल इन्हनि जूं जेकॾहिं सरगर्मियूं शुरू थियनि थियूं त इस्टेब्लिशमेंट इहो बर्दाश्त न करे सघंदी। तंहिं करे इस्टेब्लिशमेंट पंहिंजे सोच में तब्दीली आणे पई ऐं उनजी नई सोच पैदा थिए पई जेका ईंदड़ कुझु ॾींहंनि में ज़ाहिर थींदी। रफ़ी साहब पाण हाणे सिंध जी सूरत हाल ते अचूं था। जीअं मूं इंट्रो में बि चयो त 2 डिवीज़नूं लाड़काणो ऐं सखर पाण हिन खां पहिरें बि उन ते प्रोग्राम कंदा रहिया आहियूं। धाड़ेल फैक्टर पाण ॾिसूं था त हिकिड़ा मुगवी जेके आहिनि भुंग भरे बाज़ियाब थियनि था, वरी ॿिया भुगवी माण्हू जेके आहिनि वरी उहे अगवा थी वञनि था पिया। इहो सिलसिलो केसिताईं हलंदो रहंदो ऐं उते आम माण्हू जेको आहे उनजी ज़ाहिर आहे त उनजो कारोबार मुतासिर थियो आहे। मासूम जेके ॿार आहिनि उन्हनि खे किडनैप कयो वञे थो। प्रिया कुमारी जहिड़ियूं नियाणियूं जेके आहिनि अञा ताईं धाड़ेलनि जे कब्ज़े में उन्हनि जो को ॾस पतो न मिली सघियो आहे। सहाफ़ियुनि ते हमला थी रहिया आहिनि। ताज़ो नसरुल्ला गडाणी वारो जेको मीरपुर माथेले में वाक़ियो थियो आहे। जनरल सिंध जी सूरत हाल खे कीअं ॾिसो था? ॾिसो नसरुल्ला गडाणी जे लाइ हुकूमत कुझु
सहाफ़ियुनि जे दबाव ते जंहिंमें PFU जे, कराची प्रेस क्लब, KU जे ऐं ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि जो हिकिड़ो PRA, पार्लियामानी रिपोर्टर्स एसोसिएशन, इन्हनि जो हिकिड़ो वॾो सुठो किरदारु रहियो ऐं उनजे प्रेशर में सिंध गवर्नमेंट जेको आहे सो नसरुल्ला गदाणी हिन महिल जॾहिं पाण इहे प्रोग्राम कयूं पिया त उहो जेको आहे सो रहीम यार ख़ान जे शेख ज़ैद अस्पताल खां कराची जे तरफ़ अचे पियो ऐं जेको आहे सो हुनजो इलाजु हाणे सिंध हुकूमत पंहिंजे ख़र्च ते कराईंदी। बदमनी का नई ॻाल्हि कोन्हे का। सरदार मुकमल तौर ते हाणे त इहा बिल्कुलु चिटी ॻाल्हि थी चुकी आहे त सरदार ऐं पुलिस जो जेको ॻठ आहे उनजे करे जेको आहे सो इहा बदमनी अॼु उरूज ते आहे। सरदार फ़ैसिला नथा कनि ऐं जेके क़बाइली तकरार आहिनि उनखे ख़तमु करण में पंहिंजो किरदारु अदा नथा कनि। पुलिस पाण जेको आहे सो भाङे भाई वार आहे, उन्हनि खे असलियो पहुचाइण में हाणे कुझु सरगर्मियूं असांखे नज़र अचनि थियूं। DG रेंजर्स बि कचे जो दौरो गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो करे पहुतो आहे, उनखे बि सूरताल खां आगाह कयो वियो आहे त हाणे कुझु चङाईअ जा सिग्नल्स अचनि पिया ऐं हिन बजट में सिंध हुकूमत पुलिस खे जदीद हथियार ॾियण लाइ ऐं कैमराउनि ॾियण जे लाइ जेको आहे सो वॾी रक़म रखणु वञे पई ऐं इन सिलसिले में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां पुलिस हेड ऑफिस में बजट ते तमामु वॾियूं गॾिजाणियूं थियूं IG गुलाम नबी मेमन जे सदारत में ऐं उन में बजट जेका आहे सा प्रपोज़ल्स उन्हनि सबमिट कया आहिनि सिंध गवर्नमेंट खे। सिंध गवर्नमेंट जी जेका आख़िरी बजट काबीना बजट खां अॻु जेका मीटिंग थींदी आहे उन में उनजी अप्रूवल थींदी ऐं मुंहिंजा ज़रिया इहो चवनि था त बजट बुक में उनजी जेका आहे तयारी शुरू थी वई आहे ऐं उहे जेके आहिनि से कंहिं हद ताईं उन्हनि जा पुलिस जा मुतालबा त उहे जॾहिं उन्हनि खे हथियार मिलंदा तव्हां ॾिठो त जेको आहे सो ॿी जेका इन सिलसिले में जेका सिंध जी इंतिज़ामी नाकामी हुई उहा तव्हांजे साम्हूं ई त भुगती सुई मां निकिता आहिनि। एॾो जेको आहे सो लश्कर खणी ऐं इहा हिकिड़ी सिविल नाफ़रमानी जहिड़ी सूरताल हुई जो जिते गवर्नमेंट जी रिट असांखे नज़र ई कोन आई। सिंध गवर्नमेंट हुई किथे जो सुईअ खां हेॾो वॾो पंधु करे एॾा वॾा हथियार खणी निकिता आहिनि। उन्हनि जा हथियार कंहिं चेक न कया, उन्हनि जा माण्हू कंहिं चेक न कया, आया उहे दहशतगर्द हुआ, रूपेश हुआ, उन्हनि में कहिड़ा कहिड़ा माण्हू इनवॉल्व आहे जेके कचे में विया ऐं उन्हनि जेको आहे सो पुलिस जे गाॾियुनि में वेही करे उन्हनि ते शहरनि ते जेके आहिनि से हमला कया। शहर ॾोहारी आहे, धाड़ेल आहे, इहा ॻाल्हि मञूं था, पर इहो तरीक़ो जेको आहे सो मुनासिब कोन हो ऐं कानूनी ऐं जेको आहे सो हिकिड़ो बिल्कुलु। ऐं उनमें चीफ मिनिस्टर इहो सैयद मुराद अली शाह चई चुको आहे त सिंध हुकूमत जे कंसेंट सां इहो थियो पंजाब हुकूमत जे, पर इहो तरीक़ेकार जेको हुयो उहो ग़लति हुयो ऐं उन हवाले सां जेका अमलदारी आहे कानून जी उहा रिट उनजी चैलेंज थी। तव्हां रफ़ीक साहब ॻाल्हि कई सरदार ऐं पुलिस जो ॻठ जो। पाण ॾिसूं था त सरदार जेकॾहिं मुख़्तलिफ़ ज़िलनि में त उनजो हिकिड़ो पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे, उनजी एक्सेस जेका आहे उहा सिंध गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट ताईं आहे। पुलिस जे अंदरि पुलिस खे फ्री हैंड वारो ॾियण वारो अञा ताईं उहो सवाल जेको आहे उहो सवालिया निशान आहे। ट्रांसफर पोस्टिंग जा मामला हुजनि, अव्हांखे पाण खे ख़बर आहे त SP जी पोस्टिंग किथां थिए थी, ट्रांसफर किथां थिए थी पई। इहो ॻठ जोड़ आख़िर टुटंदो कीअं जॾहिं त हुनजो पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे। हिते ट्रांसफर पोस्टिंग ॿिया सभु ख़ुदि SP जेके आहिनि वञी भोतरनि वटि वञी पोस्टिंग जे तव्हांखे शकील साहिबु इहो ॿुधाईंदे हिकिड़ो तव्हांखे पाण जेको आहे सो अचरज लॻंदो, सरप्राइज़ लॻंदो त हिन महिल SP ऐं DIG जे मुक़ररी जा अख़्तियार सिंध जे वॾे वज़ीर वटि कोन्हनि। बिल्कुलु उहे हिकु चिठीअ जे ज़रिए थियनि था ऐं उहा चिठी कंहिं हाउस मां खणी ईंदड़ सिंध जो घरू मामलनि वारो वज़ीर ज़िया लंजार आहे ऐं ज़िया लंजार वटि सम्झो त इहे अख़्तियार आहिनि त हू सिंध में SP ऐं उहो जेको आहे सो मुक़ररु करे। जिते तव्हांजो IG जेको सूबे जो पुलिस प्रिंसिपल अफ़सर आहे उहो जेको आहे सो बेवस हुजे ट्रांसफर ऐं पोस्टिंग में त उते जेको आहे सो पुलिस जी रिट किथे हूंदी। जॾहिं सियासत जी एतिरी मुदाख़लत हुजे इंतिज़ामी मामलनि में पोइ ॾोह वधंदा न त कीअं घटिबा। चीफ मिनिस्टर जी तव्हां ॻाल्हि कई थी, चीफ मिनिस्टर वटि अख़्तियार कहिड़ा आहिनि? तव्हां हाउसिस जी बार बार ॻाल्हि कंदा रहिया आहियो। हिन
तव्हां खां मां पुछणु चाहींदुसि त चीफ एग्ज़ीक्यूटिव सैयद मुराद अली शाह वटि अख़्तियार कहिड़नि कहिड़नि खातनि जा आहिनि? ॾिसो, हुन जा केतिरा वज़ीर जेके आहिनि उहे हुन खां वधीक पावरफुल आहिनि। वर्क्स एंड सर्विसिस खातो सम्झो हुन वटि कोन्हे को, सही, उहो वज़ीर आला ज़रूरु आहे, पर ट्रांसफर ऐं पोस्टिंग्स में मां तव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां जो जंहिंमें हुनजी अप्रूवल ई कोन्हे का, जेकॾहिं आहे त ईअं नाले मातर ऐं उन में बि हुनखे डिक्टेट कयो पियो वञे। सही, इरिगेशन जा मामला आहिनि, होम मिनिस्ट्री जा मामला आहिनि, ऐं SNJD में जेके ट्रांसफर ऐं पोस्टिंग जा केतिरा अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें जेको आहे सो मूंखे हिन दफ़े पंहिंजे ॿिनि दौरनि खां जेको 2 दफ़ा सिंधु वॾो वज़ीर मुराद अली शाह रहियो आहे, हिन दफ़े अख़्तियाराती मद में इन टर्म्स ऑफ पावर्स, इन टर्म्स ऑफ हिज रेट ॾाढो वीक थो लॻे। हिन दफ़े उहो कमज़ोर आहे ऐं बेवस आहे, सही, ऐं हुन वटि नाले में वॾो वज़ीर ज़रूरु आहे, पर हुन वटि अख़्तियार कोन्हनि के, ऐं सिंध जो डिफेक्टो चीफ मिनिस्टर ॼण को ॿियो आहे। रफ़ीक साहब, मथां बजट अचे पई जून जे अंदरि, पाण सिंध बजट जी ॻाल्हि करे वठूं था त तव्हांजो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हाउसिस जेके आहिनि उहे ऑपरेट कनि पिया, को होम मिनिस्ट्री खे जेको आहे ॾिसे पियो, को इरिगेशन खे ॾिसे थो पियो। अहिड़ी सूरत हाल में जिते चीफ एग्ज़ीक्यूटिव चीफ मिनिस्टर जेको आहे बेअख्तियार हुजे, IG सिंध जेको आहे बेवस हुजे, चीफ सेक्रेटरी जो एतिरो पावर न हलंदो हुजे, त अहिड़ी सूरत हाल में जेके बजट जा मामला आहिनि, तव्हां सम्झो था त सिंध जी डेवलपमेंट जे हवाले सां स्कीमूं ज़ाहिर आहे उनमें बि पॉलिटिकल इन्फ्लुएंस हलंदो, केरु केतिरी बजट रखाए थो पियो, कहिड़े डिस्ट्रिक्ट खे छा थो मिले, त उहा बजट तव्हां सम्झो था त अवाम दोस्त बजट हूंदी? उहो ॾिसजे हिन जेका सूरत सिचुएशन पाण ॾिसूं था, मूंखे नथो लॻे त जेका असां आवाम दोस्त बजट हूंदी। अंगनि अखरनि में ज़रूरु चवंदा त इहे सिंध जी वॾी शानदार शाहूकार ऐं अवाम दोस्त बजट आहे, पर ईअं हूंदो कोन्हे। तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां शकील साहब, आगा सोहेल चेयरमैन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड हो, सही, इन खां वधीक बेड गवर्नेंस कहिड़ी थींदी जो चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम उन ते इंक्वायरी कई आहे ऐं चयो आहे त हेतिरा अरब रुपया हुनखे किताब टेक्स्ट बुक्स पब्लिश करण जा जेके आहिनि से ॾिना विया हुआ। उन जे बावजूद सिंध जे स्कूलनि में टेक्स्ट बुक बोर्ड दर्सी किताबनि जी शॉर्टेज हुई, उहा रिपोर्ट हुई। उन रिपोर्ट खे वॾो वज़ीर जेको आहे सो कंडोन थो करे, उन रिपोर्ट ते अमल ई नथो करे, ॼणो इंक्वायरी थी कोन्हे ऐं उनखे साॻे इज़त ऐं आबरू सां बहाल करे जेको आहे सो 20 ग्रेड में वरी रखी छॾे थो। उते चीफ मिनिस्टर बि बेवस, उते जेको आहे सो चीफ सेक्रेटरी बि बेवस। जिते अहिड़े क़िस्म जी बेड गवर्नेंस जा अहिड़े क़िस्म जा मिसाल हुजनि, उते गुड गवर्नेंस जा जी कहिड़ी तव्हां होप रखी सघो था? रफ़ी साहब, तव्हां खां लास्ट अपडेट वठंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, काफ़ी वक़्तु अरसे खां इहे ॻाल्हियूं बि हलियूं त प्रेसिडेंट हाउस ऐं PP चेयरमैन जे विच में इख़्तिलाफ़ आहिनि, हिकिड़े ॿिए हाउस सां बि उनजा इख़्तिलाफ़ आहिनि। हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे PP चेयरमैन जी? ॾिसो, इन महिल चेयरमैन जेको आहे सो क़ौमी असेंबली जो इजलास हलंदड़ आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची वेठो आहे ऐं उन सां अॼु बि जेको आहे सो क़ाइम मुक़ाम सदर चेयरमैन सेनेट जेको आहे यूसुफ रज़ा गिलानी मुलाक़ात कई आहे। ऐं गुज़िरियल ॾींहुं बि हुन पंहिंजे सिंध जे MPAs ऐं मिनिस्टरनि सां ग्रुप्स में मुलाक़ातूं कयूं। उन्हनि मुलाक़ातुनि जे हवाले सां इहा रिपोर्ट ॿाहिरि आई आहे शकील साहब त इख़्तिलाफ़ पीपुल्स पार्टी जी 3 वॾनि जे विच में मौजूदु आहिनि। सही, सदर आसिफ अली ज़रदारी, मोहतरमा अदी फरियाल टालपुर साहिबा ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबा जे विच में इख़्तिलाफ़ आहिनि ऐं उहे ज़ाहिर कोन था थियनि, पर फ़ैसिलनि जी सूरत में असां चई सघूं था त इन्हनि जे विच में इख़्तिलाफ़ आहिनि।
काबीना जी जोड़जक हुजे, इंतज़ामी मामला हुजनि, ट्रांसफर पोस्टिंग्स हुजनि, उन में जेके 3 चिठियूं वज़ीर आला हाउस पहुचनि थियूं, उहे चिठियूं ॿुधाइनि थियूं त हर कंहिंजी चॉइस पंहिंजी पंहिंजी आहे ऐं उन में का जेका आहे सा कंसेंसस टिनी चिठियुनि में न आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी चॉइस आहे ऐं हर कंहिंजी त जॾहिं हिकु घर में कंसेंस इतफ़ाक़ न हुजे कंहिं बि हिकिड़े पॉइंट ऑफ व्यू ते, हुनजी पंहिंजी पसंदि हुजे, हुन हाउस जी पंहिंजी पसंदि हुजे, हुन शख़्सियत जी पंहिंजी पसंदि हुजे, त उन शइ खे असां इख़्तिलाफ़ न चऊं, ॿियो छा चऊं। रफ़ी साहब थोरो पाण डिस्ट्रिक्ट ज़िलनि जो जाइज़ो वठंदासूं। जी, लाड़काणे जे अंदरि हूअं त उते निसार खोड़ो बि पीपी सिंध जो प्रेसिडेंट आहे, सियाल बि मौजूदु आहिनि, जमील सुमरो बि मौजूदु आहे, ख़ुर्शीद जोणे जो बि आहे, कुझु ॿिया फिगर्स बि आहिनि, सरदार खान चांडियो त उहो शहदाद कोट वारे पासे हलियो वियो। लाड़काणे खे केरु कंट्रोल करे पियो? ॾिसो, लाड़काणे जी जेका सियासी कंट्रोलिंग अथॉरिटी आहे उहा अदी फरियाल टालपुर साहिबु आहे। उते उन जा फ़ैसिला हलनि था। जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी उते पाण वञे थो ऐं वफ़दनि सां मुलाक़ातूं करे थो त उते कुझु हुकुम उन जा बि हलनि था। आसिफ अली ज़रदारी साहिब जो लाड़काणे में जे सियासत में या लाड़काणे जे इंतिज़ामी मामलनि में का उनजी मुदाख़लत न आहे। नवाब शाह चई सघूं था कंहिं हद ताईं उहो हुजे, पर उनजी मुदाख़लत न आहे। सिंध इंतिज़ामी तौर ते ऐं सियासी तौर ते अदी फरियाल टालपुर जे हवाले आहे ऐं उनजा फ़ैसिला घणा उतां थियनि था। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि उनजे सलाह मशवरे सां कुझु फ़ैसिला करे ईअं थो। चई सघिजे थो त लाड़काणे जे अंदरि मैडम फरियाल टालपुर जो वधीक पॉलिटिकल लाड़काणो शहदाद कोट, अच्छा, ॿिन्ही ज़िलनि में। शिकारपुर ते अचूं था, शिकारपुर में ॾिसो, शिकारपुर में हिननि सेंटर ऑफ पावर हिन दफ़े इम्तियाज़ शेख खां वापसि वठी बाबल भयो खे ॾिनो हुयो ऐं बाबल भयो सां हादसो थी वियो, जैकबाद वारो हथियारनि वारो, ऐं हुनखे पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणी पई। पर ॿुधण में अचे थो त ईंदड़ 2 हफ़्तनि में बाबल भयो बजट खां अॻु में या बजट खां फौरी तौर पोइ बहाल थी वेंदो ऐं हिकु दफ़ो ॿीहर उहो जेको आहे सो सलाहकार जे सीनियर एडवाइज़र टू चीफ मिनिस्टर जे तौर ते साम्हूं ईंदो। हिन महिल भयो ख़ानदान में सियासी तौर ते थोरो पीपुल्स पार्टी खां बग़ावत आहे ऐं पीपुल्स पार्टी उन्हनि खे राज़ी करण में जेको आहे सो न्यापा लाड़काणे अहिड़ी रीति तव्हांखे इहा बि हिकिड़ी ख़बर ॿुधायां त मखदूम बे इंतिहाई चिड़ियल हुया ऐं वॾो वज़ीर गुज़िरियल ॾींहुं मखदूम हाउस पहुतो ऐं वॾनि जो न्यापो उन्हनि खे पहुचायो ऐं कुझु ख़ातिरियूं करायूं अथई ऐं इम्कान आहिनि त मखदूम जेको वज़ीर साहिबु आहे सिंध जो बहाली महबूब ज़मान जेको मखदूम जमील गादी नशीन सरवरी जमात जो पुटु आहे, उनजे खाते में तब्दीली ईंदी ऐं उनखे को सुठो खातो ॾिनो वेंदो ऐं थी सघे थो त उनखे रेवेन्यू खातो जंहिंजो शौक़ीन आहे। जेकबाद कश्मीर कंदकोट में ॾिसो, जेकबाद जो सेंटर ऑफ पावर सिर्फ़ु हिकिड़ो आहे, मीर एजाज जखराणी जेको डिवीज़न जो सदर आहे, सही, उन वटि पावर आहे। उहो कड़क जो बारदानो हुजे, ट्रांसफर पोस्टिंग हुजे या सियासत जा फ़ैसिला, उहे हुन वटि आहिनि। उन में हू का बि मुदाख़लत बर्दाश्त कोन थो करे। ममताज़ जखराणी उनजो पंहिंजो घर जो भाती पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ इलेक्शन विड़ी कामयाबु थियो, पीपुल्स पार्टी में शामिल थियो, पर ममताज़ जखराणी एजाज जखराणी अञा ताईं पाण में ठही न सघिया। एजाज जखराणी जो इहो चवणु आहे त हू पीपुल्स पार्टी जे पॉलिसी मामलनि ते को बि कंप्रोमाइज़ न कंदो ऐं छाकाणि त हुन जेको आहे सो पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ इलेक्शन विड़ी आहे ऐं हुजणु ईअं खपे आहे त पीपुल्स पार्टी जी टिकट जंहिं उमेदवार वटि हुई उहो खटे आहे। उन में मां बि सुरखुरू थिया हा
ऐं जेको आहे सो मुंहिंजी पॉलिसी बि सुरखुरू थी आहे, पर उते पीपुल्स पार्टीअ जो कैंडिडेट हारायो आहे। कश्मीर कंदकोट जे बारे में भी थोड़ो असांखे अपडेट ॾिसो उहे टिनि हिसनि में विरहायल आहिनि। कश्मीर तालको सलीमजान मज़ारी, रऊफ़ कोसो ऐं MNA जेको आहे एहसान मज़ारी, उहो पंहिंजो अली मज़ारी। कंदकोट तालको आबिद सुंदराणी ऐं तंगवाणी तालको बिजाराणी। टिनि तालकनि जा डिफरेंट सेंटर ऑफ पावर आहिनि ऐं उते वॾे खां वॾो जेको मसइलो अॼुकल्ह हले थो उहो हले थो त इहे टई ग्रुप हिन वक़्तु ज़िले काउंसिल जे चेयरमैन गुल मोहम्मद जखराणी खां नाराज़ आहिनि ऐं पंहिंजा जेके उन्हनि जा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर आहिनि जिन जो तालुक बि पीपुल्स पार्टी सां आहे, पीपुल्स पार्टी जे टिकट ते खटिया, उहे जेके आहिनि हिन महिल गुल मोहम्मद जखराणीअ जे ख़िलाफ़ रोज़ प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि था, बयान ॾियनि था पंहिंजे वॾेरनि जे चवण ते, पंहिंजे उन्हनि जा जेके बि सियासी हाउसिस आहिनि, यानी PP वर्सेस PP हाउसेस आहिनि, उहो पीपुल्स पार्टी पीपुल्स पार्टी जे अंदरि हाउसेस जे अंदरि अहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे घोटकी जो थोड़ो असांखे अपडेट ॾियो। ॾिसो घोटकीअ जो सेंटर ऑफ पावर मोहम्मद बख्श महर आहे। सही। मोहम्मद बख्श महर हिन महिल बि जेको आहे अली गौर महर ऐं राजा खान महर सां कोन थो ठहे सियासी तौर ते। अॼु बि हुनजो इहो चवणु आहे त ज़िले में ऑफिसर मुंहिंजे चवण ते मुक़ररु थींदा। होॾा अली गौर ऐं ख़ालिद लुंड जो पाण में ठाह थी वियो आहे, पर पीपुल्स पार्टी उन्हनि खे बि लो प्रोफाइल रखियो आहे। उनजो हिकिड़ो कारण आहे त ॿ पीपुल्स पार्टी जा कैंडिडेट उते जेके आहिनि से हाराइजी विया आहिनि। ख़ालिद लुंड अली गौर महर जी मुदाख़लत जे करे उन्हनि जेको आहे सो सचाई न कई पीपुल्स पार्टी जे टिकट होल्डर सां, जंहिंजे करे शहरयार शहर ऐं बारी पिताफ़ी हाराया। नाज़र अकमल लगारी ऐं जाम मेहताब जेतोणीकि पीपुल्स पार्टी में शामिल थी विया, पीपुल्स पार्टी जे पार्लियामानी कैडर में आहिनि, पर पीपुल्स पार्टी जो खां इहो ॾुख नथो विसरे जो हुननि जा उमेदवार हिन में अच्छा, सखर में सेंटर ऑफ पावर कहिड़ा? खुर्शी शाह, खैरपुर, वसाण, सैयद कायम अली शाह। ॾिसो खैरपुर में हिन वक़्तु जेको सेंटर ऑफ पावर आहे न, सची पुछो त शिराज राजपर आहे, जंहिं वटि ज़िले काउंसिल जी चेयरमैनी आहे, MPA आहे ऐं अफ़सर उनजी मर्ज़ी सां लॻनि था, जेतोणीकि उते जेके आहिनि से ॿ ताक़तवर पॉलिटिकल ग्रुप्स बि आहिनि, पर राणीपुर जे पीर ऐं शिराज राजपर जो जेको इताद आहे उहो पूरे ज़िले जी सियासत ते भारी आहे। रफ़ीक साहब, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुचे पियो। असांजी कोशिशि हूंदी त डिस्ट्रिक्ट जेके ॿिया रहिजी विया आहिनि ऐं उते सेंटर ऑफ पावर केरु आहिनि, उते ज़ाहिर आहे त पीपुल्स पार्टी जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके आहिनि उनखे हाउसिस में उनजी डिवीजन थी चुकी आहे। पाण ईंदड़ प्रोग्राम में उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासूं। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम जॉइन कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।